लाहौर में कलम 144 लागू थियण बाद पीटीआई लाहौर में समा पार खां दाता दरबार ताईं ॾिठल रैली मुलतवी करे छॾी। पीटीआई अॻवान हमाद अज़हर चयो आहे त पीटीआई सूरत-हाल ख़राब नथी करणु चाहे। इमरान ख़ान जी हिदायत ते रैली मुलतवी कई वई आहे। निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त पंजाब में सियासी सरगर्मियुनि ते पाबंदी नाहे। समूरनि सियासी पार्टीज़ खे चूंड मुहिम हलाइण जी आज़ादी आहे। पीएसएल मैचिस ऐं मैराथन सबबि अॼोको रैली ऐं सियासी सरगर्मियूं मुलतवी कई वयूं आहिनि। तहरीक इंसाफ कलम 144 लागू करण वारी निगरान हुकूमत जे कदम खे इलेक्शन कमीशन में चैलेंज करे छॾियो। पीटीआई अॻवान यास्मीन राशिद ऐं मियां असलम इक़बाल एपीसी लाहौर में दरख़्वास्त दाख़िल कराई। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान वकील बाबर रहमान बि मरकज़ी इलेक्शन कमीशन में दरख़्वास्त दाख़िल कराईंदे मौक़िफ़ इख़्तियार कयो त रैलीअ में मौक़े ते कलम 144 लागू करण गैर क़ानूनी आहे। पंजाब हुकूमत चूंड मुहिम खां रोके सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी भञकड़ी करे रही आहे। इलेक्शन कमीशन पीटीआई जी दरख़्वास्तुनि ते सुभाणे 10 वॻे इजलास तलब करे वरितो। पीटीआई लाहौर में कलम 144 लागू करण वारे कदम खे लाहौर हाईकोर्ट में बि चैलेंज करे छॾियो। शाह महमूद कुरैशी चयो आहे त पंजाब जी निगरान हुकूमत हालतूं ख़राब करणु चाहे थी। वाहिद मक़सद चूंडुनि खां फरार थियणु आहे। सिंध में पीटीआई अॻवाननि जे घरनि ते छापनि जी मज़म्मत करियूं था। फवाद चौधरी जो चवणु आहे त हुकूमत दाता दरबार ते हाज़िरी खां बि रोके रही आहे। साबित थी वियो त हुक्मरान केतिरो ॾिनल आहिनि। इदारनि सां वेड़ न पर उन्हनि खे गॾु खणी हलणु चाहिनि था। मुल्की सूरत हाल ते पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान जो अमरीका जे परॾेही मामलनि जे कमेटी जे सीनियर मेंबर ब्रेड शर्मीन सां फ़ोन ते राब्तो। इमरान ख़ान सां राब्ते बाद ब्रेड शर्मीन बयान में चयो आहे त पाकिस्तान में कानून जी हुक्मरानी ऐं जमहूरियत खे हथी वठाइण ते ज़ोर ॾिनो। ताक़त जे वधीक इस्तेमाल ते ॻणती आहे। इज़हार राय जी आज़ादी खे यकीनी बणायो वञे। अरशद शरीफ ऐं ज़िले शाह जे क़त्ल जी शफ़ाफ़ जांच थियणु घुरिजे। साइफर जो ड्रामो नाकाम थियण बाद इमरान ख़ान अमरीका खे सफ़ायूं पेश करे रहियो आहे। इमरान ख़ान सदाईं लाशनि ते सियासत करे मुल्क में ॾिफेड़ पखेड़ी। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त पीटीआई अॻवान राजा शकील जी गाॾी ज़िले शाह जो लाश खणण लाइ इस्तेमाल कई वई। कारकुन जे टकर हणी मारींदड़ खे ज़मान पार्क में छो पनाह मिली। तहरीक इंसाफ जो एमपीए ताज अरसलान कराची मां गिरफ़्तार। पीटीआई तर्जुमान मूजिब सादे लिबास पहिरियल पुलिस एहलकारनि ताज अरसलान खे संदसि गुलशन इक़बाल पारी रिहाइशगाह मां गिरफ़्तार कयो। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान पारां अरसलान ताज जी गिरफ़्तारी जी मज़म्मत आज़ाद करण जो मुतालबो। तो ऐसी सूरत हाल ना पैदा करें कि हम दोबारा कहें कि हमें ये सेंसस नहीं मानना है। ये बड़ा एक सख्त मौक़िफ़ है जो हमने रखा है और मैं चाहूंगा कि अगेन आप मीडिया वाले ये मौक़िफ़ इस तरीके से पेश करें। हम चाहते हैं सेंसस हो, हम चाहते हैं ठीक हो, हम चाहते हैं हर एक को गिना जाए, हम चाहते हैं कि जो पाकिस्तानी शहरी है और जो पाकिस्तानी शहरी नहीं है उसकी डिस्टिंक्शन हमें पता हो। रिजल्ट से उनको अनाउंस करें जो उन्होंने विथहेल्ड किए हुए। अजीब बात है, यानी 20 रिजल्ट विथहेल्ड किए जिसमें 12 पाकिस्तान पीपल्स पार्टी है। फैसला करो, भेजो उनको ट्राइब्यूनल में। हम जीते हैं, हमारी इस वक्त 96-97 सीट्स हैं। मेयर हमारा कराची का है, ये आपको मैं बड़ा क्लियर बता दूं। अब बाकी जो वो रोना धोना करें और इलेक्शन कमीशन से हमें सब एतराज है कि वो तो करें। ये अमन पसंद सूबा है, पूरा पाकिस्तान अमन पसंद है। अगर आपने इसको और सूबों में खराब किया, यहाँ आपको खराब करने नहीं देंगे। आपकी जबान, आपकी हरकत, दोनों का हिसाब किताब इधर ही होगा और हम लेंगे। डिजिटल आदमशुमारी 2017 जहिड़ी न थियणु घुरिजे। अहिड़ी सूरत हाल पैदा न कई वञे जो आदमशुमारी जा नतीजा क़बूल न कयूं। पीपल्स पार्टी हक़ीक़ी आदमशुमारी चाहे थी। ख़दशनि खां वफ़ाक़ी हुकूमत खे आगाह करे छॾियो आहे। ख़दशा ख़त्म न कया विया त आदमशुमारीअ बाबति सिंध हुकूमत जी मदद ख़त्म करण ते मजबूर थी वेंदासीं।
वरी वज़ीर मुआज़ अली शाह चयो आहे त केतिरो बि रोए कराची में मेयर पीपल्स पार्टी जो ई थींदो। इलेक्शन कमीशन सुस्तीअ जो मुज़ाहिरो करण बदिरां जिन तक जा नतीजा रुकियल आहिनि उहे फौरी तौर जारी करे। पीटीआई ॿियनि सूबनि में ॾिपेड़ पैदा करे पई पर सिंध जूं हालतूं ख़राब करण जी इजाज़त न ॾींदासीं। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे 2020 जे इम्तिहाननि में जालसाज़ी कंदड़ कामोरनि ख़िलाफ़ कार्रवाई शुरू। चीफ सेक्रेटरी पब्लिक सर्विस कमीशन जे कंट्रोलर एग्जामिनेशन हादी बख्श कलोड़ो समेत 6 ऑफिसर्स खे मुअतल करे छॾियो। नौकरीअ मां बरतरफ़ीअ जी कार्रवाई बि शुरू। कमीशन मेंबर्स काज़ी शाहिद परवेज़ ऐं रिज़वान अहमद पारां मामले जी जांच करे रिपोर्ट चीफ सेक्रेटरी ऐं सिंध हाई कोर्ट में पेश कई पई। जालसाज़ी करण वारे मामले में अॻूणे चेयरमैन नूर मोहम्मद जातमाणी समेत 6 ॼणनि खे ज़िम्मेवार करार ॾिनो वियो। चीफ सेक्रेटरी सिंध पारां ॼाणायल कामोरनि ख़िलाफ़ हिकु वधीक इंक्वायरी कमेटी क़ाइमु। अॻूणे चेयरमैन नूर मोहम्मद जातमाणी ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई थी सघे थी, कानून खाते खां राय तलब कई वई। लाहौर जी अदालत पंजाब असेंबली जे अॻूणे सेक्रेटरी मोहम्मद ख़ान भट्टी जो हिकु ॾींहं जो जिस्मानी रिमांड मंज़ूर करे वरितो। मोहम्मद ख़ान भट्टी ते 80 करोड़ रुपया रिश्वत वठण ऐं तरक़ी मंसूबनि में कमीशन वसूल करण जो इल्ज़ाम। अदालत जवाबदार खे हिकु ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते एंटी करप्शन पुलिस हवाले करे छॾियो। सिहत खाते जे तर्जुमान चयो आहे त पुराणनि ऐं नाकारा गाॾियुनि जी सोशल मीडिया ते वीडियो जारी करे प्रोपेगेंडा करणु सुठो अमल नाहे। पीटीआई एमपीए इस्तेमाल थियल ऐं नाकारा गाॾियुनि जी वीडियो शेयर करे ग़लति तासुर पखेड़ण जी कोशिश कई। जारी कयल बयान में सिहत खाते जे तर्जुमान चयो त अवाम खे ग़लति ऐं अणपूरी मालूमात ॾियण बदिरां मुकमल हक़ीक़त साम्हूं रखणु घुर्जे। पीटीआई एमपीए बिना इजाज़त जे हेल्थ ऑफिस मकली में दाख़िल थियो ऐं बीठल गाॾियुनि जी वीडियो ठाहे ग़लति तासुर पखेड़ण जी कोशिश कई। हक़ीक़त इहा आहे त मकली में बीठल 25 गाॾियूं पुराणियूं इस्तेमाल थियल ऐं नाकारा आहिनि। सिंध हुकूमत इन्हनि समूरनि पुराणनि ऐं नाकारा गाॾियुनि जी ॿीहर मरम्मत कराए इस्तेमाल हेठि आणींदी। डिजिटल आदमशुमारी सिंध दुश्मन रिथाउन ऐं महांगाई ख़िलाफ़ एसडीपी जो सखर खां निकितल पैदल सिंध मार्च जोग शरीफ़ पहुची वियो। काफ़िले में शामिल अॻवाननि ऐं कारकुननि पारां दुनिया जी पहिरीं सोशलिस्ट अॻवान ऐं जो खेड़े सो खाए जो नारो हणंदड़ सूफ़ी शाह इनायत शहीद जी मज़ार ते हाज़िरी भरे सिंध जी ख़ुशहालीअ लाइ दुआ घुरी। ज़ैन शाह वीडियो बयान में चयो त संदसि तबियत में सुधारो अची रहियो आहे। तमामु जल्द दोस्तनि सां गॾु जदोजहद में हूंदुसि। सिंधियुनि खे पंहिंजे हक़नि लाइ सुजाॻ थियणो पवंदो। कोट गुलाम मोहम्मद भरिसां ॻोठ शमी रिंद में पुरस्कार बीमारीअ विघे 7 ॿारनि जे फौत थियण बाद डीसी हेल्थ ऐं सिहत खाते जी टीम जो मीरपुर ख़ासे अस्पताल जो दौरो। ॿारनि जो मुआइनो करे तफ़सील मालूम कया। ॿारनि जे मौत जो कारण रत ऐं खुराक जी खोट करार। डीसी हेल्थ जुमन बाहुटो चयो आहे त शुरूआती टेस्टुनि मां मालूम थियो आहे त मुतासिर ॿार रत घटि थियण सबबि फौत थियनि था। बीमारीअ जो कारण खाद खुराक जी खोट आहे। इलाज में कोताहीअ ते जांच कमेटी जोड़ी वेंदी। ॻोठ शमी रिंद में 1.5 महीने अंदरि 5 सालनि खां घटि उमिरि वारा 7 ॿार फौत थी चुका आहिनि।